ईरान अमेरिका सां ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जो इम्कान रद्द करे छॾियो। ईरानी परॾी खाते जे तर्जुमान इस्माइल बकाईअ जो चवणु आहे त फ़िलहाल वॉशिंगटन सां ॻाल्हियुनि जो को बि इरादो नाहे। ॿिए दौर जी ॻाल्हियुनि लाइ ईरान जो वफ़द पाकिस्तान न वेंदो। आबनाए हुर्मुज़ लंघ में सामूंडी जहाज़नि ते फायरिंग जे करे जंगबंदीअ जी भञकड़ी कई वई। असां पाकिस्तानी टियाकड़ी कंदड़नि खे जंगबंदीअ जी भञकड़ीअ खां आगाह करे छॾियो आहे। मौजूदा हालतुनि में अमेरिका सां ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। अमेरिका ऐं इसराइल नई जारियत कई त भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। ईरानी फ़ौज कंहिं बि हमले जो सख़्तु जवाबु ॾियण लाइ तयारु आहे। अमेरिका माज़ीअ मां सबक़ न पियो सिखे। अमेरिकी पॉलिसियुनि में तब्दीली नाहे आई, नतीजा बि बहितर न हूंदा। अमेरिका जे ग़लति पॉलिसियुनि जे तसलसल ख़िते जे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। ग़लति पॉलिसियुनि सां कॾहिं बि हाकारी नतीजा नथा निकिरी सघनि। अमेरिका जा क़दम ख़िते में इस्तेहकाम बदिरां बहरान वधाए रहिया आहिनि। अमेरिका मीडिया ज़रिए तकरारी बयान ॾेई रहियो आहे। असां हिकु ई मौक़िफ़ रखियो। अमेरिका ते केर बि भरोसो नथो करे सघे। क़ौमी सलामतीअ ते सौदेबाज़ी न थींदी। ईरान पंहिंजनि मफ़ादनि जो तहफ़ुज़ जारी रखंदो। अमेरिका पारां ईरान जो कार्गो जहाज़ कब्ज़े में वठण वारे अमल ते चीन जो रद्द अमल। चीनी परॾी तर्जुमान मूजिब जहाज़ खे ज़बरदस्ती रोकण ते ॻणतीअ जो इज़हार करियूं था। उमेद आहे त धुरियूं जंगबंदी मुआहिदे जी पासदारीअ लाइ ज़िम्मेवाराणे अंदाज़ में कमु कंदियूं। अमेरिका ईरान ॻाल्हियूं मौजूदा सूरतहाल नाज़ुक मरहले ते आहे। अमेरिका ईरान ॻाल्हियुनि में चीन तामीरी किरदारु अदा कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ जी इस्लामाबाद में अमेरिकी सिफ़ारतखाने आमद। अमेरिकी सफ़ीर नेटली बेकर सां मुलाक़ात। पाक अमेरिका लाॻापनि ऐं ख़िते जी ताज़ी सूरतहाल ते तफ़सीली ख़यालनि जी ॾे वठि। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए राउंड लाइ कयल सिक्योरिटी इंतज़ामनि ते बि ॻाल्हि ॿोल। अमेरिकी सफ़ीर ख़िते में सुकताण घटाइण लाइ पाकिस्तान जे किरदार जी वाखाण कई। मोहसिन नक़वीअ जो चवणु आहे त पंहिंजे ख़ासि महिमाननि जे लाइ सिक्योरिटीअ जा ख़ासि इंतज़ाम कया आहिनि। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी कामयाबीअ लाइ दुआगू आहियूं। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सिक्योरिटी हाई अलर्ट। इस्लामाबाद में रेड ज़ोन हर क़िस्म जे ट्रैफ़िक लाइ मुकमल तौर बंदि। ट्रैफ़िक पुलिस मूजिब कोराल खां 0 पॉइंट ताईं एक्सप्रेस वे ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। हर क़िस्म जी हेवी ट्रैफ़िक जी दाख़िला बि बंदि। शहरियनि खे मुतबादिल ट्रैफ़िक प्लान ते अमल दरामद करण जी हिदायत। ट्रैफ़िक पुलिस जो चवणु आहे त शहरी श्रीनगर हाईवे खां नाइट एवेन्यू इस्तेमालु कनि। जाड़नि शहरनि में मेट्रो बस सर्विस बि मुअतल तौर बंदि।